डेरो लाल लगे गोठ मेहू माछी में पीपल्स पार्टी अगवान रईस अहमद अब्दुल लतीफ सिद्दीकी के मान में कर्नल गडरानी रखी वही। कर्नल गडरानी की अगवानी गुलशेर सोलंकी, अली शेर सोलंकी, जुल्फकार उर्फ भुट्टो सोलंकी, गुलाम हैदर सोलंकी, गुलाम मोहम्मद सोलंकी जन कई। कर्नल गडरानी में जुल्फकार उर्फ भुट्टो सोलंकी जन रईस अहमद अब्दुल लतीफ सिद्दीकी जन के हुक्म मुताबिक वोट ॾियण जो हलफ कयो। जुल्फकार जो चवण हो त मूं तक़रीबन 20 सालन खां मखदूम रफ़ीक ज़मा जन के वोट कराया, पोलिंगूं खटायूं आहिनि, पर अॼु ताईं भी तरक्याती कमनि में सिर्फ़ आसरा ऐं दिलासा मिलंदा रहिया। मखदूम रफ़ीक ज़मा या उन जे माण्हुनि सार संभाल न लधी। हाणे मूं ऐं मुंहिंजे ॻोठी बिरादरी ऐं मुंहिंजे ग्रुप जा मेंबर रईस अहमद अब्दुल लतीफ सिद्दीकी साहब जे हुकुम सां वोट बि कंदासीं ऐं खेनि संदन हर फ़ैसिले ते हुकुम जा पाबंद रहंदासीं। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां भी पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार के कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।